केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 3 नामियाती मुरक्कबन जी विरछ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। आऊं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना। आऊं आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे नामियाती मुरक्कबन जी विरछ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। Classification of organic compounds. All known organic compounds have been broadly divided into two categories depending upon their carbon skeleton. सभई जेके अॼु ॾींहं ताईं ॼातल नामियाती मुरकब आहिनि उन्हनि खे कार्बन जे ढांचे जे बुनियाद ते ॿिनि वॾनि ग्रुपनि में विरायो वियो आहे। नंबर पहिरियों ग्रुप आहे ओपन चेन और असाइक्लिक कंपाउंड्स, खुलियल ज़ंजीरुनि वारा मुरकब या बग़ैर गोल दायरनि वारा मुरकब। नंबर ॿियो आहे क्लोज्ड चेन और साइक्लिक कंपाउंड्स, बंद ज़ंजीरुनि वारा या वरी दायरनि वारा मुरकब। असीं नंबर पहिरें खे ॾिसूं ओपन चेन और असाइक्लिक कंपाउंड्स, खुलियल ज़ंजीरुनि वारा मुरकब। Open chain compounds are those in which the end carbon atoms are not joined with each other. खुलियल ज़ंजीरुनि वारनि नामियाती मुरकबनि में आख़िरी पुछड़ वारा जेके कार्बन एटम हूंदा आहिनि उहे ॿियनि कार्बन एटमनि सां मिलियल कोन हूंदा आहिनि। In this way they form a long chain of carbon atoms. इन तरीक़े सां हो कार्बन एटमनि जा डिघा ज़ंजीर ठाहिनि था। मिसाल जे तौर ते ॾिसो, हाणे हिते ही पुछड़ी वारो कार्बन आहे, ही पुछड़ी वारो कार्बन आहे, इहे आज़ाद आहिनि, इहे पाण में मिलियल कोन्हनि के। ईअं खोड़ सारा कार्बन एटम पाण में मिली डिघा डिघा ज़ंजीर ठाहींदा आहिनि। इन्हनि खे असां ओपन चेन कार्बन एटम्स, ओपन चेन नामियाती मुरकब चऊं था। These chains may be either straight or branched. इहे ज़ंजीर वरी सिधा थी सघनि था या वरी ब्रांच्ड बि थी सघनि था। मिसाल जे तौर ते ही तव्हांखे स्ट्रेट चेन थी नज़र अचे, किथे किथे तव्हांखे हिन जे हितां ई तव्हांखे ॿी ब्रांच नज़र ईंदी, हेॾां वरी कार्बन जेको मिथाइल ग्रुप या इथाइल ग्रुप ॿ कार्बन हेॾां अटैच नज़र ईंदा, उन्हनि खे वरी असां चवंदा ब्रांच्ड ओपन चेन ऑर्गेनिक कंपाउंड्स। Open chain or acyclic compounds are classified in two groups. Open chain जेकी acyclic compounds आहिनि उन्हनि खे ॿिनि ग्रुपनि में विरायो वञे थो। नंबर पहिरियों आहे straight chain compounds. Straight chain compounds are those in which carbon atoms link with each other through a single, double or triple bonds, forming a straight chain such as सिधी ज़ंजीर वारा मुरकब उहे नामियाती मुरकब आहिनि जिन में कार्बन एटम हिक ॿिए सां सिंगल, डबल या ट्रिपल बॉन्ड जे ज़रिए ॻंढिजी हिकिड़ी सिधी ज़ंजीर ठाहींदा आहिनि। मिसाल जे तौर ते नॉर्मल ब्यूटेन ॾिसो, कार्बन जा आइटम हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि ऐं हिन में तव्हांखे सिंगल बॉन्ड नज़र ईंदो। पर तव्हां जेकॾहिं अल्कीन फैमिली में ब्यूटीन ॾिसंदव त हुन में तव्हांखे डबल बॉन्ड नज़र ईंदो। जेकॾहिं तव्हां वरी अल्काइन फैमिली में ॾिसो त तव्हांखे कार्बन कार्बन जे विच में ट्रिपल बॉन्ड बि नज़र अचे हा, पर इहे कार्बन कार्बन एटम पंहिंजो पाण में ॻंढिजी करे हिकिड़ी सिधी चेन ठाहींदा आहिनि। उन्हनि खे असां चवंदा आहियूं स्ट्रेट चेन यानी सिधी चेन वारा मुरकब। इन्हनि में का बि शाखा कोन्हे का, बग़ैर शाखुनि वारा इहे मुरकब हूंदा आहिनि। ओपन चेन कंपाउंड्स जो ॿियो क़िस्म आहे ब्रांच्ड चेन कंपाउंड्स यानी शाखदार ज़ंजीरुनि वारा मुरकब। अहिड़ा मुरकब जिन में हिकिड़ी स्ट्रेट चेन हुजे ऐं ॿियो उन्हनि में वरी हिकिड़ी ब्रांच लॻल हुजे, उन्हनि खे असां शाखदार मुरकब चऊं था या ब्रांच्ड चेन कंपाउंड्स चऊं था। Open chain compounds are also called as aliphatic compounds. खुलियल ज़ंजीर वारनि मुरकबनि खे एलिफेटिक मुरकब पिणु सॾिबो आहे। ऑर्गेनिक कंपाउंड्स जो हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे क्लोज्ड चेन और साइक्लिक कंपाउंड्स, बंद ज़ंजीरुनि वारा मुरकब या गोल दायरनि वारा मुरकब। Closed chain or cyclic compounds are those in which the carbon atoms at the end of the chain are not free. क्लोज्ड चेन बंद ज़ंजीर या दायरनि वारा नामियाती मुरकब उहे मुरकब हूंदा आहिनि जिन में पुछड़ वारा जेके कार्बन एटम आहिनि उहे फ्री कोन हूंदा आहिनि, आज़ाद कोन हूंदा आहिनि। दे आर लिंक्ड टू फॉर्म अ रिंग। उहे वरी ॿिए कार्बन सां ॻंढियल हूंदा आहिनि त जीअं हिकिड़ो दायरो ठाहे सघनि। दे आर फर्दर डिवाइडेड इनटू टू क्लासेस। इन्हनि खे पिणु वरी वधीक ॿिनि क्लासनि में विरायो वियो आहे। पहिरियों क्लास आहे होमोसाइक्लिक और कार्बोसाइक्लिक कंपाउंड्स, हम एटमी बंद ज़ंजीर मुरकब, या वरी बी आहे हेट्रोसाइक्लिक कंपाउंड्स, गैर हम एटमी बंद ज़ंजीर मुरकब। ए आहे होमोसाइक्लिक और कार्बोसाइक्लिक कंपाउंड्स, हम एटमी या बंद ज़ंजीर मुरकबन के ॾिसूं। Homocyclic or carbocyclic compounds contain rings which are made up of only one kind of atoms, for example carbon atoms. Homocyclic या कार्बोसाइक्लिक कंपाउंड्स अहिड़े क़िस्म जा मुरकब आहिनि जिन जूं रिंग्स, जिन जा दायरा सिर्फ़ हिकिड़े ई क़िस्म जे एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते कार्बन एटमनि जा ई ठहियल हूंदा।
These are further divided into two classes. Homocyclic compound खे बि वरी वधीक ॿिनि ग्रुपनि में विरायो वियो आहे. मिसाल जे तौर ते एरोमेटिक कंपाउंड्स आहिनि ऐं ॿियो एलिसाइक्लिक कंपाउंड्स. Aromatic compounds, these organic compounds contain at least one benzene ring in their molecule. Aromatic compounds उहे मुरकब आहिनि जिन जी रिंग जे अंदरि हिकिड़ी बेंज़ीन जी रिंग घटि में घटि हिकु ज़रूर हूंदी. A benzene ring is made up of 6 carbon atoms with 3 alternating double bonds. Benzene ring छा आहे? उहा 6 कार्बन एटमनि मां ठहियल हूंदी आहे ऐं हिकु छॾे ॿियो उन में डबल बॉन्ड मौजूदु हूंदो आहे. मिसाल जे तौर ते हीअ ॾिसो, हीअ बेंज़ीन जी रिंग आहे. हीअ जेका कुंड आहे इहा कार्बन एटम आहे. हीअ हिकु कुंड 2 3 4 5 6. हाणे 6 जेके कुंडूं आहिनि इहे कार्बन एटमनि खे रिप्रेज़ेंट कनि थियूं ऐं ॾिसो त हिकु छॾे ॿियो हिन में डबल बॉन्ड मौजूदु आहे. हीअ बेंज़ीन रिंग आहे. हेॾां ॾिसो हीअ नेफ्थलीन आहे. इन में बि तव्हांखे बेंज़ीन रिंग ज़रूरु नज़र ईंदी. तंहिंजे करे अहिड़ा मुरकब जिन जे अंदरि बेंज़ीन रिंग ज़रूरु हुजे उन्हनि खे असां चवंदा एरोमेटिक कंपाउंड्स. एरोमेटिक कंपाउंड्स असां इन्हनि खे छो था सॾूं? दे आर कॉल्ड एरोमेटिक बिकॉज़ ऑफ एरोमा आर स्मेल दे हैव. इन्हनि खे असां एरोमेटिक इन लाइ था चऊं छो त इन्हनि में हिकिड़ी एरोमा हूंदी आहे, हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे. तंहिंजे करे इन्हनि खे नालो ॾिनो वियो आहे एरोमेटिक कंपाउंड्स. They are also called as benzoid compounds. इन्हनि खे वरी एरोमेटिक कंपाउंड्स खां सवाइ बेंजोइड कंपाउंड्स पिणु चइबो आहे. बेंजोइड माना बेंज़ीन वारा मुरकब. ॿियो आहे एलिसाइक्लिक आर नॉन बेंजोइड कंपाउंड्स, बग़ैर बेंज़ीन वारा या बंद या गोल ज़ंजीर मुरकब. Carbocyclic compounds which do not have benzene ring in their molecules are called alicyclic or non-benzonoid compounds. अहिड़ा मुरकब जिन जी स्ट्रक्चर में बेंज़ीन रिंग मौजूदु न हुजे उन्हनि खे असां एलिसाइक्लिक या नॉन बेंजोइड कंपाउंड्स चवंदा आहियूं. मिसाल जे तौर ते ॾिसो साइक्लोहेक्सेन. हाणे आहिनि हिन में 6 कार्बन पर हिन में अल्टरनेट डबल बॉन्ड कोन्हे को, तंहिंजे करे हीअ बेंज़ीन जी रिंग कोन्हे का. हिन खे असां चवंदासीं नॉन बेंजोइड कंपाउंड या एलिसाइक्लिक कंपाउंड सॼोसि. हीअ आहे साइक्लोब्यूटेन, रिंग आहे पर हिन में ॾिसो बेंज़ीन जी रिंग कोन्हे का, तंहिंजे करे नॉन बेंजोइड आहे या हीअ एलिसाइक्लिक कंपाउंड आहे. ॿियो क़िस्म आहे हेट्रोसाइक्लिक कंपाउंड, गैर हम एटमी बंद या गोल ज़ंजीर मुरकब. हाणे ही गैर हम एटमी आहिनि. Cyclic compounds that contain one or more atoms other than that of carbon atoms in their rings are called heterocyclic compounds. अहिड़ा गोल दायरनि वारा मुरकब जिन में कार्बन एटमनि सां गॾु हिकु या हिक खां मथे ॿिया एटम पिणु मौजूदु हुजनि तिन खे गैर हम एटमी गोल ज़ंजीर मुरकब सॾूं था. हेट्रोसाइक्लिक कंपाउंड्स नाले मां ई ज़ाहिर थिए थो त हेट्रो यानी मुख़्तलिफ़ एटमनि वारा साइक्लिक कंपाउंड, मुख़्तलिफ़ एटमनि वारा गोल दायरनि वारा मुरकब. मिसाल जे तौर ते ॾिसो थियोफीन आहे. थियोफीन में हिकिड़ी हीअ कुंड आहे, ॿी हीअ, टी हीअ, चौथी हीअ, यानी 4 हिन में कार्बन एटम आहिनि, ॿियो हिन में सल्फर मौजूदु आहे. इन जे करे हीअ हेट्रोसाइक्लिक कंपाउंड आहे. हिन में हिकिड़ी नाइट्रोजन मौजूदु आहे. पायरिडीन में ॿिया हिन में कार्बन मौजूदु आहिनि. तंहिंजे करे हीअ बि हिकिड़े क़िस्म जो हेट्रोसाइक्लिक कंपाउंड आहे. जॾहिं त होमोसाइक्लिक में छा हुयो, नाइट्रोजन या सल्फर हुई ई कोन, सिर्फ़ु हुन में कार्बन जा एटम हुया, तंहिंजे करे उहे होमोसाइक्लिक कंपाउंड सॾजनि पिया. ही समरी आहे हिकिड़े क़िस्म जी जंहिंमें असां क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स खे ॾिसी सघूं था, जेको असां बहस करे आयासीं. उनखे समअप हीअं करे सघिजे थो. ऑर्गेनिक कंपाउंड्स या नामियाती मुरकबनि जा 2 क़िस्म आहिनि. हिकिड़ो आहे ओपन चेन कंपाउंड्स, ॿियो आहे साइक्लिक कंपाउंड्स. ओपन चेन कंपाउंड्स द कंपाउंड विच कंटेन एटम्स लिंक्ड इन ओपन चेन, नॉर्मल पेंटेन और आइसोपेंटेन. ओपन चेन कंपाउंडनि में उहे मुरकब हूंदा आहिनि जिन जे अंदरि कार्बन जा एटम उहे हिक ॿिए सां जुड़ियल हूंदा आहिनि ऐं हिकिड़ियूं चेन्स, ओपन चेन, खुलियल ज़ंजीर ठाहींदा आहिनि. उहे ज़ंजीर बंदि कोन हूंदा आहिनि, दायरनि में न आहिनि हूंदा, उन्हनि खे चइबो आहे ओपन चेन कंपाउंड्स. ऐं साइक्लिक कंपाउंड्स the organic compounds having a basic non-linear structure, for example benzene and phenol cyclobutane. अहिड़े क़िस्म जा नामियाती मुरकब जिन जे अंदरि नॉन लीनियर स्ट्रक्चर हुजे, हिकु सिधी स्ट्रक्चर कोन हुजे, गोल दायरा हुजनि, जीअं बेंज़ीन आहे या जीअं फिनोल साइक्लोब्यूटेन आहे. अहिड़े क़िस्म जे मुरकबनि खे असां चवंदा साइक्लिक कंपाउंड्स यानी बंद ज़ंजीरुनि वारा मुरकब या गोल दायरनि वारा मुरकब. ओपन चेन कंपाउंड्स जा असां 2 क़िस्म पढ़ियासीं. हिकिड़ो हुयो स्ट्रेट चेन कंपाउंड्स, ॿियो हुयो ब्रांच चेन कंपाउंड्स. स्ट्रेट चेन कंपाउंड्स में कार्बन एटम हिक ॿिए सां गंढियल हुया ऐं हिकिड़ी सिधी ज़ंजीर हुई असां वटि नामियाती मुरकबनि जी, उनखे चऊं पिया स्ट्रेट चेन कंपाउंड्स.
जीअं मिसाल जे तौर ते नॉर्मल ब्यूटेन, 4 कार्बन जा आइटम हिक ॿिए सां गंढियल हुया। ऐं वरी ब्रांच्ड चेन कंपाउंड्स, ओपन चेन कंपाउंड्स जो अहिड़ो क़िस्म हुयो जंहिंमें हिकिड़ी हुई स्ट्रेट चेन ऐं ॿियो वरी हुन में ब्रांच लॻल हुई। हिकिड़ी ब्रांच बि थी सघे थी, 2 ब्रांचूं बि लॻी सघनि थियूं, या 3-4 ब्रांचूं पिणु हिकिड़ी स्ट्रेट चेन में लॻल हूंदियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जे नामियाती मुरकबनि खे चइबो आहे ब्रांच्ड चेन कंपाउंड्स। जॾहिं त वरी साइक्लिक कंपाउंड्स जा 2 क़िस्म पढ़ियासीं। हिकिड़ो हुयो हेट्रोसाइक्लिक कंपाउंड्स, यानी गैर हम एटमी गोल दायरनि वारा मुरकब। गैर हम एटमी गोल दायरनि वारा मुरकब अहिड़ा साइक्लिक कंपाउंड्स जिन में कार्बन एटमनि खां अलावा कुझु ॿिया एटम बि मौजूदु हुया। मिसाल जे तौर ते नाइट्रोजन जो एटम मौजूदु हुयो, या ऑक्सीजन जो मौजूदु हूंदो आहे, या वरी सल्फर जो एटम मौजूदु हूंदो आहे। बाक़ी ॿिया हुन में कार्बन ऐं हाइड्रोजन जा एटम मौजूदु हूंदा आहिनि। साइक्लिक कंपाउंड्स में हेट्रोसाइक्लिक कंपाउंड्स खां बाद असां पढ़ियासीं होमोसाइक्लिक कंपाउंड्स। अहिड़ा मुरकब, अहिड़ा साइक्लिक कंपाउंड्स जिन में हिकिड़ा ई एटम, मिसाल जे तौर ते कार्बन जा एटम ई मौजूदु हुया जेके पाण में गॾिजी करे हिकिड़ा गोल दायरनि वारा मुरकब पिया ठाहिनि, उन्हनि खे पिया चऊं असां होमोसाइक्लिक कंपाउंड्स। ऐं वरी होमोसाइक्लिक कंपाउंड्स में असां पढ़ियासीं 2 क़िस्मनि जा मुरकब, हिकिड़ा एरोमेटिक कंपाउंड्स, ॿिया एलिसाइक्लिक कंपाउंड्स। होमोसाइक्लिक कंपाउंड्स में एरोमेटिक कंपाउंड्स उहे हुया जिन जे अंदरि हिकिड़ी बेंजीन रिंग ज़रूर मौजूदु हुजे। मिसाल जे तौर ते असां पढ़ियोसीं नेफ्थलीन, उन में 2 बेंजीन जूं रिंग्स मौजूदु हुयूं। अहिड़े क़िस्म जे मुरकबनि खे एरोमेटिक कंपाउंड्स जो नालो ॾिनो वञे थो, जिन में बेंजीन जी रिंग मौजूदु हुजे। एरोमेटिक जो मतिलबु आहे ख़ुशबू वारा मुरकब। एलिसाइक्लिक कंपाउंड्स होमोसाइक्लिक कंपाउंड्स जो ॿियो क़िस्म हुया। एलिसाइक्लिक कंपाउंड्स खे नॉन बेंजोइड कंपाउंड्स पिणु चयो वेंदो आहे, यानी उहे मुरकब, उहे गोल दायरनि वारा मुरकब जिन जे अंदरि बेंजीन रिंग मौजूदु न हुजे। मिसाल जे तौर ते साइक्लोब्यूटेन वग़ैरह वग़ैरह। क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स जो लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।